रांदेन जंगली जीवत बाबत वॾे वज़ीर के खास मददगार मीर बंकुल खान महर चयो आहे त अध सदी खां पोइ जंगली जीवत के बचाव लाइ सिंध असेंबली में बिल मंजूर थियण खाते ऐं सिंध हुकूमत जो इनकलाबी कदम है। वॾे वज़ीर के खास मददगार मीर बंकुल खान महर पंहिंजे ऑफिस में मुख़्तलिफ़ अफ़दन सां ॻाल्हाईंदे चयो त 1972 वारे कानून में 45 क़िस्मनि के पखियुनि ऐं जानवरनि खे तहफ़ुज़ हासिल हो, पर नए कानून तहत 326 क़िस्म के पखियुनि, 107 क़िस्म के रड़ियूं पांदड़ जानवरनि ऐं 82 क़िस्म के चौपाए जानवरनि खे तहफ़ुज़ मिली सघंदो। मीर बंकुल खान महर जो चवण हो तो वाइल्ड लाइफ एक्ट 2020 आलमी मुआहदनि तहत बणायो वियो आहे। नए कानून तहत हाणे खाते के सीधी एफआईआर करण, बग़ैर वारंट के गिरफ़्तार करण, दंड वसूल करण, समरी ट्रायल हलाइण ऐं कंहिं बि ॾोह जी जांच लाइ सिविल कोर्ट जा अख्तियार हूंदा। वाइल्ड लाइफ एक्ट 2020 की मंजूरी बाद मीर बंकुल खान महर जो वधीक चवण हो त नए कानून तहत सोशल मीडिया ते पखियुनि ऐं जानवरनि जो शिकार करे तस्वीर रखण बि ॾोह करार ॾिनो वियो आहे ऐं उन ॾोह जी सज़ा 6 महीना क़ैद ऐं 2 लाख रुपया दंड आहे। संदसि वधीक चवण हो त जंगली जीवत खाते के नए कानून ऐं पुराणे कानून वारे दंड की रक़म वधाए 2 खां 5 लाख कई वई आहे। नए कानून के गैर सियासी बनाईंदे ज़िले गेम वार्ड खत्म करे उन जगह ते सिंध सतह ते वाइल्ड लाइफ के बचाव लाइ सिंध काउंसिल फॉर कंजर्वेशन जोड़ण आहे। मीर बंकुल खान जो वधीक चवण हो त नए कानून तहत हरण के पालण लाइ ब्रीडिंग फार्मिंग के हमथाइण, सिक्योरिटी इदारनि के खाते सां साकार करण ऐं वाइल्ड लाइफ अमले के पुलिस जो दर्जो ॾिनो वियो आहे।